नज़ीर इब्राहिम हैदरी टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो जी अॻवाणी में योम तशक्कुर ऐं इज़हार यकजहती रैली रज़ाकाबाद खां टाउन ऑफिस ताईं कढी वई, जंहिंमें टाउन ऑफिसरनि, टाउन मेंबरनि, मुलाज़िमनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी शिरकत कंदड़नि क़ौमी झंडा खणी पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद नारा हंया, जिते मुल्क जी सलामती, तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु कई वयूं। इन मौक़े ते टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल हाफ़िज़ आसिम मुनीर जी बहितरीन क़यादत ऐं मुअसर सिफ़ारतकारी सबबि पाकिस्तान जो मिसबत किरदारु आलमी सतह ते नुमायां थियो आहे। हुन चयो त पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार रियासत तौरु सालिसी जो अहम किरदारु अदा कंदे इलाक़े में अमन क़ाइमु करण लाइ हिकु अहम अॻभराई कई आहे। हुन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ख़ासि तौरु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह क़ौमी मफ़ाद, जमहूरियत जे इस्तेहकाम ऐं अवामी ख़िदमत लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। ॾुखियनि हालतुनि में बि पार्टी क़यादत मुल्क ऐं क़ौम सां गॾु बीहण जी रिवायत बरक़रार रखी आहे ऐं क़ौमी यकजहती खे फ़रोग़ ॾिनो आहे। नज़ीर अहमद भुट्टो चयो त योम तशक्कुर मल्हाइण जो मक़सदु क़ौमी यकजहती खे हथी ॾियणु ऐं पंहिंजी क़यादत ऐं फ़ौज सां मुकमल इज़हार यकजहती करणु आहे। क़ौम में इतिहाद, हमआहंगी ऐं हुबल वतनी जे जज़्बे खे मज़बूत करे थो। नज़ीर अहमद भुट्टो पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो त पाक फ़ौज, पाक बहरिया ऐं पाक फ़िज़ाइया मुल्क जी सलामती ऐं ख़ुदि मुख्तियारी जूं ज़ामिन आहिनि। पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग, सरहदुनि जी हिफ़ाज़त ऐं कुदरती आफ़तनि दौरान अवाम जी ख़िदमत में हमेशह अहम किरदारु अदा कयो आहे। असांखे पंहिंजे बहादुर पाक फ़ौज ते फ़ख़्रु आहे। रैली जी पुॼाणी ते पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली, तरक़ी लाइ गॾियल दुआ कई वई। इन मौक़े ते म्यूनसिपल कमिश्नर मसरूर नवाज़ ख़ुश्क, डायरेक्टर इंफॉर्मेशन, डायरेक्टर HR, डायरेक्टर सैनिटेशन समेत ॿियनि ऑफिसरनि, टाउन मेंबरनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई।